वेलकम बैक नाज़रीन। ते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। मलकानी शरीफ में नौजवान जी टक्कर में हयाती विञाए वेठो आहे। नौजवान अब्दुल वाहिद लगारी बदीन गुलाची रोड ते बीठो हो त कार खेसि टक्कर हयो। नौजवान के बेहोशी वारी हालत में अस्पताल नियो वियो, जिते डॉक्टरनि संदसि फौत थियण जी तस्दीक कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ॾुखोईंदड़ ख़बर आहे, मलकानी शरीफ में नौजवान कार जी टक्कर में हयाती विञाए वेठो आहे। नौजवान अब्दुल वाहिद लगारी बदीन गुलाची रोड ते बीठो हो त कार खेसि टक्कर हयो। नौजवान के बेहोशी वारी हालत में अस्पताल नियो वियो, जिते डॉक्टर संदसि फौत थियण जी तस्दीक कई। एक भेरो ॿीहर अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं पिया। मलकानी शरीफ में नौजवान कार जी टक्कर में हयाती विञाए वेठो। नौजवान अब्दुल वाहिद लगारी बदीन गुलाची रोड ते बीठो हो त कार खेसि टक्कर हयो। नौजवान के बेहोशी वारी हालत में अस्पताल नियो वियो, जिते डॉक्टरनि संदसि फौत थियण जी तस्दीक कई आहे। एक बार ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। मलकानी शरीफ में नौजवान कार जी टक्कर में फौत थी वियो आहे। नौजवान अब्दुल वाहिद लगारी बदीन गुलाची रोड ते बीठो हो त कार खेसि टक्कर हयो। नौजवान के बेहोशी वारी हालत में अस्पताल नियो वियो, जिते डॉक्टरनि संदसि फौत थियण जी तस्दीक कई। मलकानी शरीफ में ख़बर शामिल कयूं पिया। मलकानी शरीफ में नौजवान कार जी टक्कर में हयाती विञाए वेठो आहे। नौजवान अब्दुल वाहिद लगारी बदीन गुलाची रोड ते बीठो हो त कार खेसि टक्कर हयो। नौजवान खे बेहोशी वारी हालत में अस्पताल नियो वियो, जिते डॉक्टर संदसि फौत थियण जी तस्दीक कई। ॿिए पासे ख़बर शामिल कंदासीं। सुजावल भरिसां रोड हादसो, औरत फौत, संदसि पुटु ज़ख़्मी। हादसे में 50 वरनि जी फातिमा फौत, संदसि पुटु मुमताज़ अली हिंगोर जो ज़ख़्मी थी पियो आहे। सुजावल में ख़बर शामिल कयूं पिया। सुजावल भरिसां रोड हादसो थियो आहे। औरत फौत, संदसि पुटु ज़ख़्मी। हादसे में 50 वरनि जी फातिमा फौत, संदसि पुटु मुमताज़ अली हिंगोर जो ज़ख़्मी थियो। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। असां सां सुजावल में टेलीफोन लाइन ते मौजूद आहे इमदाद पठान। जी इमदाद, आगाह कजो। जी इमदाद, आगाह कजो। जी सुजावल वेझो बदीन रोड ते दर्दनाक हादसो पेश आयो, जंहिंमें पुटु ज़ख़्मी थियो ऐं हुनजी माउ जेका 50 साला उहा फौत थी वई। ॻोठ मीर मोहम्मद हुंगूर जो वासी माउ ऐं पुटु मोटरसाइकिल ते सुजावल अची रहिया हुआ त नो तो 12 बस स्टॉप वेझो खेनि नामेलूम गाॾी जो टक्कर लॻो। नतीजे में नौजवान मुमताज़ अली पुटु हाकिम अली हुंगूर जो सख़्तु ज़ख़्मी थी पियो ऐं संदसि माउ मुस्मात फातिमा मौक़े ते ई फौत थी वई। हादसे जो ॿुधी वॾे तइदाद में माण्हू उते गॾु थी विया। ॻोठाणनि सूज़की वसीले खेनि सिविल अस्पताल सुजावल पहुचायो, जे ज़ख़्मी नौजवान जो इलाज कयो वियो ऐं फौती औरत जो लाश अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। जी अवां जी महिरबानी इमदाद पठान तफ़सील।